Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. पापा मूंखे अव्हां सां कुछ ॻाल्हाइणो हो। हा पुटु चओ छा ॻाल्हि? मां तौकीर सां शादी करण लाइ तैयार आहियां। छा? तू होश में ताई? पर अॻु में तू चओ तोखे कि मूंखे तौकीर पसंद ना आहे। हाँ मूं ईअं चयो त पोइ तू हुन सां शादी छो करण चाहीं? छो जो मूंखे लॻे थो असां ॿई गॾु ज़िंदगी गुज़ारे सघूं था। तू होश में ताई त तू छा पई ॻाल्हाए? तोखे लॻे थो त तव्हां ज़िंदगी गुज़ारे सघो था? ही तुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो आहे। तू हेॾो वॾो डिसीजन कीअं थी करे सघी? हा मूंखे बि तुंहिंजी अम्मी सां इत्तफ़ाक़ आहे। हे तुंहिंजी ज़िंदगी जो मामलो आहे। ईअं कीअं तू फ़ैसिलो करे सघे थी? ईअं बेयकीनी में फ़ैसिला ईअं नथा थियनि। सोची समझी फ़ैसिलो कर। मां सोचे चुकी आहियां पापा। मां तौकीर सां ई शादी कंदमि। पर मूंखे ईअं छो लॻे थो त तूं कंहिंसां भॼी रही आहीं। हिन जी त आदत आहे भॼण। अॻे बि घणा भॼी वई हुई। तव्हां खे जेको बि सम्झणो आहे तव्हां भले सम्झो। मां तौकीर सां शादी करण लाइ तैयार आहियां। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। छो तो ये कयो ॿुधाए? चाचा ॻाल्हि मूं जेको कुझु कयो कंपनी जे फ़ाइदे लाइ कयो। उन्हनि सभिनी मज़दूरनि जो घर वञणु ज़रूरी हुयो। घर? कहिड़ो घर हुन जो? तो त सभिनी मज़दूरनि खे घर मोकिले उन्हनि खे बर्बाद करे छॾियो आहे। परे थी आ चाचा। ॻाल्हि ॿुध, काॾे थो वञी पियो? तूं छा थो सम्झी? 500 मज़दूरनि जी रोज़ीअ खे तो लत हई आहे? न, तो 500 खानदाननि खे जीअरे जी मारे छॾियो आहे। छा थो सम्झी बदबख्त? वाह चाचा वाह। माना अकेलो ज़िम्मेदार मां ई आहियां न? चाचा ज़िम्मेदार तूं बि आहीं। उन्हनि कागज़नि ते सही त तो पाण ई कई न। जेकॾहिं तूं चाहे हा त सही न करे हा। पर उन वक़्तु सिर्फ़ तूं पंहिंजे बारे में ई सोचो। उन वक़्तु तोखे हिननि मज़दूरनि जो ख़्यालु न आयो चाचा। तो मूंखे धोखो ॾिनो। तो मुझे पुठे में खंजर रहियो। चाचा तो ग़रीबनि जो पेट कटियो आहे। तोखे ग़रीबनि जी आह लॻंदी। ख़ुदा तोखे कॾहिं माफ़ न कंदो। तूं बर्बाद थी वञे, बर्बाद थी वञे, बर्बाद। केर आहे? अचां पई अचां। अदा जबार तव्हां? कीअं आहे ज़ुलेखा? मां ठीकु आहियां। अचो अचो अंदर प्लीज। हलो अचो अचो प्लीज तव्हां वियो। ईअं ओचितो अची विया आहियो, यकीन ई न पियो अचे। तव्हां पंहिंजे अचण जी का ख़बर बि न ॾिनी? ख़बर ॾियण जी का ज़रूरत न हुई। बसि ईअं ई हलियो आयुसि। घर काफ़ी बहितर थी वियो। काफ़ी अरसे बाद आयो आहियां। माशाल्लाह। ही सभु तव्हांजूं महिरबानियूं आहिनि। माशाल्लाह वसीम पुटु हाणे सुठो पियो कमाए। ज़हीन छोकिरो आहे। तरक्की कंदो इंशाल्लाह। आहे काथे? घर में ही आहे। मां सॾे थी वठांसि।
वसीम पुट, वसीम, ॾिस केरु आयो आहे? जब्बार साहब तव्हां वालेकुम सलाम, कीअं आहिनि? मां ठीक ठाक। तव्हां अचानक हिते? हिन में हैरान थियण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे? हिकु अरसे खां पोइ आहियां मां, यादि न आहे कॾहिं। ख़ैर, मूंखे हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे तव्हां सां। ख़बर न आहे तव्हांखे ख़बर आहे बि या न, तौक़ीर फसिया जो हथ घुरियो आहे। जी ख़बर आहे असांखे। मुंहिंजी त ख़्वाहिश हुई कि वसीम ऐं मायरा जी शादी थिया, पर शायदि ईअं न थी सघे। वसीम खे मां पंहिंजे दिलि जी गहराइनि सां पंहिंजो न्याणो तस्लीम कयो। तौक़ीर सां बि मुंहिंजो उहो साॻी रिश्तो आहे जेको वसीम सां आहे। तौक़ीर जॾहिं फसिया जो हथ घुरियो त मुंहिंजा जज़्बात ओड़ा न आया जेका वसीम लाइ हुया, ऐं शायदि हाणे बि न आहिनि। पर मूं हुनखे हिकु मौक़ो ॾियण थो चाहियो, इन करे मां फसिया सां ॻाल्हि कई। छा चयो फसिया? फसिया चयो त हू बि तौक़ीर सां शादी करण थी चाहे। ही तव्हां छा पिया चओ? हा, फसिया तौक़ीर सां ई शादी करण थी चाहे। अॻ में त मूंखे बि झटको लॻो, पर पोइ मां सोचियो जो तौक़ीर बि पंहिंजे पुट वांगुरु आहे। जॾहिं फसिया खे कोई इतराज़ न आहे त मां केरु आहियां रोकण वारो। हिकु मिंट, फसिया तव्हांखे छा चयो? इहो ई त जो तौक़ीर सां शादी करण थी चाहे। कॾहिं? उन्हीअ कॾहिं चयो? कल्ह राति। पर तूं इहो छो पियो पुछी? ईअं मां ईअं ई पुछां पियो। चाहे छा थो वसीम? बार बार मूंखे कॉल्स छो पियो करियो? तोखे ख़बर आहे मां छा थो चाहियां? ये तू छा कयो? हाँ? फसिया तू सब बर्बाद करे छॾियो। बर्बाद? मूं कयो आहे बर्बाद? बर्बाद तो कयो आहे वसीम। तो मूंखे अहिड़ो मरीज़ बणाए छॾियो आहे जेको वेंटिलेटर ते आहे। नहीं तू मूंखे मरण थो ॾी, नहीं जीअण थो ॾी। केसिताईं वसीम? आखिर केसिताईं मां हीअं तड़पदी रहंदमि? हाँ, इनखां पहिरीं मुंहिंजी ज़िंदगी जो ॿियो केरु फ़ैसिलो करे हा। मूं पाणी पंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। तुंहिंजे इन फ़ैसिले सां केॾो वॾो तूफ़ान अची वेंदो, तोखे अंदाज़ो बि आहे? मूंखे कंहिं बि तूफ़ान खे डपु नथो लॻे वसीम। कोई डिॼे थो त तूं थो डिॼे। तूं कमज़ोर आहीं, बुज़दिल आहीं। तूं कॾहिं पंहिंजे लाइ कुझु न ॻाल्हाए सघियो, मुंहिंजे लाइ छा ॻाल्हाईंदे? अच्छा, त तूं मूंखे अहिड़ो थी सम्झे? अगर तू मुझी मोहब्बत जो इम्तिहान वठण थी चाहीं तो पोइ ठीक आहे। मां तोखे हासिल करण लाइ पंहिंजी जान ॾियण खां बि न घबराईंदुसि। यादि रखजां। अच्छा, छा कंदे तूं? इहो तोखे वक़्तु ॿुधाईंदो। वध्या
जो फासला दिलों थियों जुदा रास्ता थिया जुदा हार तू छा कंदे? पाण कुछ समझ में न पियो अचे मां। तू ही ॿुधाए मां छा कयां? मुखा छा तो पुछी? मूंखे त पाण ईअं थो लॻे त मुंहिंजे जुगर जा के ॿ टुकड़ा करे छॾिया आहिनि। हिकु तरफ़ तूं आई ऐं ॿिए तरफ़ तोकीर। पर अम्मा तोखे ख़बर आहे फसिया तोकीर सां मोहबत न आहे कंदी। वो रुगो मुंहिंजी मोहबत खे आज़माइश में विझण थी चाहे। हो थींदी केरु आहे जेका मुंहिंजे ॿिन्हिनि पुटनि जी ख़ुशियुनि सां खेॾे रही आहे? वो पाण खे सम्झे छा थी? अम्मा फसिया जो हिन में को ॾोह न आहे। वो भी मूं वांगुर हालात जे हथां मजबूर आहे। बस पंहिंजी जिद जे अॻियां बेबस आहे हुआ। पर हिन में तोकीर जो कहिड़ो कसूर आहे? वो हुनजी जिंदगी बर्बाद करे तुंहिंजी मोहबत हासिल करण थी चाहे। हिनखे इहो इख्तियार ॾिनो कीअं आहे? अम्मा तोकीर को खीर पीअंदड़ ॿार त न आहे। समझी वेंदो। मां मना थो उनखे तकलीफ़ थींदी पर हू पाण खे संभालण ॼाणे थो। केॾो न आसानी सां चई छॾी पर तोकीर जे अखियुनि में फसियाला मोहबत न मूं जुनून ॾिठो आहे। जुनून इहा भाई एतिरी आसानी सां कोन विसामंदी। वेलकम वेलकम वेलकम। पंहिंजे थियण वारे हस्बैंड सां कोई ईअं कंदो आहे एतिरी देर इंतज़ार कराईंदो आहे। कमाल कयो आहे तव्हां। एक्चुअली वो मां ट्रैफिक में फासी पई हुयमि, सॉरी। इहो बहानो पुराणो थी वियो आहे, कोई ॿियो सोचियो। अच्छा त पोइ तव्हां ई ॿुधाए छॾियो मूंखे कहिड़ो बहानो करणु खपे। कोई बि न, मां मज़ाक पे कयमि। तव्हांखे अञा टाइम लॻंदो मुंहिंजे मज़ाक खे सम्झण जे लाइ। हो फसिया, तूं मूंखे तमामु घणी ख़ुशी ॾिनी आहे जंहिंजो तोखे अंदाज़ो ई न आहे। कहिड़ी ख़ुशी? मूंसां गॾु साथ निभाइण जी गुज़ारिश खे क़बूल करे। हिते कुझु मिलंदो आहे खाइण जे लाइ? हाँ, हिते सभु कुझु मिलंदो आहे। छा छा मिलंदो आहे? हीअं था कयूं, हलूं था उते, वेही करे जेको बि ऑर्डर ॾींदो हर शइ अची वेंदी। ठीकु आहे, हलूं। फसिया, मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हि करणी आहे। छा ॻाल्हाइणो आहे? फसिया, हिते मां तोखे घुरायो पंहिंजे ऐं तुंहिंजे बारे में ॻाल्हि करण जे लाइ। हिते? हा, हिते ई। ईअं था कयूं न, हुते ई हली ॻाल्हायूं था। फसिया, मां हिकु सिधो माण्हू आहियां ऐं स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हि कंदो आहियां। मां हिते तोखे अकेले में न करे घुरायुमि जो मां तोसां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे सघां।
दिल जी कहिड़ी ॻाल्हि करणी आहे तोखे? इंसान दिल में त घणो ई कुझु सोचंदो आहे, पर थींदो उहो ई आहे जेको हुनजे दिल जे हुनजे पंहिंजे मिज़ाज जे ख़िलाफ़ हूंदो आहे। ॾिस तोखे, इंसान अगर पंहिंजे दिल जे चवण ते हलंदो न त पोइ ज़िंदगी में घणो ई कुझु विञाए वेंदो। बस समझ त हे ज़िंदगी जो हिकु इम्तिहान आहे। फसिया काफ़ी अजीब ॻाल्हियूं पई करे तूं। ऐं तोखे मूंखे सम्झण में इलाही टाइम लॻंदो। हाणे हलूं? श्योर। मूंखे कंहिं बि तूफान खे दफ़े नथो लॻे। कोई डिॼे थो त तूं थो रे। तूं कमज़ोर आहीं, बुज़दिल आहीं। तूं करे पंहिंजे लाइ कुझु न ॻाल्हाए सघे, मुंहिंजे लाइ छा ॻाल्हाईंदे? तौकीर, किथां पियो अचीं? केॾां बि न, फसिया सां मिलण वियुसि। फसिया सां? छो? इन लाइ जो असां ॿिन्ही जी शादी थियण वारी आहे। तोखे त सॼी ख़बर आहे। वो तोखे पसंद कंदी आहे? इहो कहिड़ी क़िस्म जो सुवाल आहे? ज़ाहिर आहे पसंद कंदी आहे। तोखे कीअं ख़बर पई? उन कॾहिं तोखे चयो आहे छा? चवण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हुन शादीअ लाइ हा कई आहे, हिन जो मतिलबु त हूअ मूंखे चाहे थी। हे बि तो थी सके तो त उहा इहा शादी मजबूरी में कंदी हुजे। छा छा थी वियो तोखे? कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थो करीं? अहिड़ी कहिड़ी मजबूरी थी सघे थी? थी सके तो ओ कंहिं ॿिए खे चाहींदी हुजे। छा जेकॾहिं के ॿिए खे चाहे हा त मूंसां शादी छो करे? उन खां बदिलो वठण लाइ? कहिड़ी अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं थो करे यार तूं? होश में त आहीं? बजाए इन जे जो तूं मुंहिंजी ख़ुशीअ में ख़ुशि थिए, फज़ूल क़िस्म जूं ॻाल्हियूं थो करें तूं? इन करे जो मूंखे ख़बर आहे। छा ख़बर आहे तोखे? ॿुधाए, छा थो ॼाणी तूं? इहो ई तो तोखे नथी चाहे। अच्छा, तो कंहिंखे चाहींदी आहे ओ मूंखे ख़बर न आहे। मूंखे लॻे थो त तोखे मायरा जो तमामु घणो सदमो पहुतो आहे। तोखां मुंहिंजी ख़ुशी बर्दाश्त कोन थी थिए। तोखे तो ते कावड़ कोन थी अचे, तरस थो अचे, तरस। आखिर तव्हांखे मूं ते तरस छो थो अचे मम्मा? तोकीर तुंहिंजे लाइक़ कोन्हे। मुंहिंजे लाइ केर आहे केर नाहे इनजी फिक्र मूं ते छॾे ॾियो प्लीज़। ज़ुलेखा ॾाढी चालाक औरत आहे। पंहिंजे पुटनि जे ज़रिए असांजे घर जो ख्वाब ॾिसी रही आहे ताकि असांजे घर ते राज करे। ऐं ॿी तरफ़ मुंहिंजी औलाद आहे जेका उन औरत जे विछायल ॼाण में मच्छियुनि वांगुरु फासंदी पई वञनि। वक्त सां गॾु गॾु सभु कुझु बदिलजी वेंदो आहे मामा, पर तव्हांजी सोच कॾहिं नथी बदिलजी सघे। इन्ही सोच जी वजह सां मुंहिंजो इन घर में दम घुटंदो आहे ऐं इन्ही वजह सां मां ही घर छॾे वई हुअमि ऐं अॼु वरी मां इहो घर छॾणु चाहियां थी। वो चाहे मूंखे वठी वञण वारो कोई बि हुजे, वो तौकीर हुजे या कोई न। हिन घर के छॾण जे लाइ तूं कंहिं बि अजनबी जो हथ झले सघीं थी? हाँ ईअं ई आहे। इन्ही करे मूंखे इन घर में घुटन थींदी आहे। इन्ही घर जे चार दीवारनि मां मूंखे खौफ ईंदो आहे। जे मूंखां मुंहिंजो सभु कुझु छीने छॾियो ऐं मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करण वारे गुनहगार सां मां
सब गुनाह ही माफ करे छॾिया। फैसला फैसला बदतमीज। सब फैसला बेवजह ही अड़ंदा वया। फासला फासला गलत सब फासला बेवजह ही वधंदा वया। दूरियों वयूं वधी वधिया जो फासला। दिलियूं थियूं जुदा रस्ता थिया जुदा। दूरियूं वयूं वधी वधिया जो फासला। दिलियूं थियूं जुदा रस्ता थिया जुदा। खता हुई वज़ा हुई सज़ा थी जिंदगी। वक्त सां वधी वया फैसला फैसला गलत सब फैसला बेवजह ही अड़ंदा वया। फासला फासला गलत सब फासला बेवजह ही वधंदा वया। फैसला फैसला गलत सब फैसला बेवजह ही अड़ंदा वया। ज़ुल्मत थिया तोहमत थिया ही फासला। तव्हां मूंसां प्रॉमिस कयो हो जो तव्हां जल्द अज जल्द मुजरिम जे गिचीअ में हथ विझंदा। गिचीअ में छा हथ विझनि? मूंखे त लॻे थो जो तव्हां मुजरिम जे वजूद सां बि वाक़िफ़ न आहियो। सही था चओ तव्हांजी शिकायत ठहे थी। सही ॻाल्हि था कयो तव्हां, बिल्कुलु सही। मां हिते पंहिंजी तारीफ़ ॿुधण लाइ न आयो आहियां। मुझे मुंहिंजी धीअ जो मुजरिम खपे हर सूरत में। जवाहर साहब, असां पूरी कोशिश करे रहिया आहियूं। कहिड़ी कोशिश कई आहे तव्हां? हुकूमत छा जा पैसा ॾींदी आहे तव्हांखे? हिकु मुजरिम खे गिरफ़्तार नथा करे सघो। पर उहो केरु हुयो ऐं छो मारण थो चाहे मुंहिंजी धीअ खे? इन्हनि ॻाल्हियुनि जो जवाबु तव्हां वटि कोन आहे। असां वटि हर सवाल जो जवाबु हूंदो आहे जवाहर साहब। हीउ कोई हिसाब किताब जो सवाल न आहे जंहिंखे आसानीअ सां हल कयो वञे। मुजरिम पंहिंजे पोयां को बि सबूत न आहे छॾियो। मुजरिम को सबूत छॾियो आहे न छॾियो आहे, हे अलॻि ॻाल्हि आहे रुस्तम साहब। पर तव्हां पंहिंजी नाअहली जो सबूत ॾेई रहिया आहियो। जवाहर साहब, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। असां हर जॻह ते पंहिंजो जार विछाए छॾियो आहे। मुजरिम कॾहिं न कॾहिं पंहिंजे पेरनि जा निशान उते छॾे वेंदो। ऐं तव्हांखे हे निशान मिलण में वधीक केतिरो वक़्तु खपे? कॾहिं बि। मुजरिम अॼु बि पकड़िजी सघे थो, सुभाणे बि। ऐं जवाहर साहब, मुजरिम कोई बि थी सघे थो। कोई अहिड़ो शख्स बि जेको तव्हांजे वेझो हुजे, जंहिं ते तव्हां भरोसो कंदा हुजो। उहो शख्स तव्हांजे घर जो फर्द बि थी सघे थो। मिस्टर रुस्तम, तोखे पंहिंजी हद में रहणु घुर्जे। बजाए हिन जे जो तूं मुजरिम ताईं पहुचे, तूं उबतो मुंहिंजे घर ताईं पहुतो। इन तरह जे केसनि में अक्सर ईअं थींदो आहे। तव्हां पंहिंजे घरनि में नांगनि खे खीर पीआरींदा आहियो ऐं उहो नांग तव्हांखे कहिड़े बि वक़्तु ॾंगे सघे थो। तुंहिंजो इशारो कंहिंजी तरफ़ आहे? मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए। मुंहिंजो इशारो कहिड़ी तरफ़ आहे? मां चयो न, वक़्तु ॿुधाईंदो। ऐं उन वक़्तु कंहिं इशारे जी ज़रूरत न हूंदी। तव्हांखे सभु कुझु साफ़ साफ़ नज़र ईंदो। जवाहर साहब, इंतज़ार कयो। मुजरिम का न का हमाकत ज़रूर कयो। गुड आफ्टरनून सर। गुड आफ्टरनून। सर, वसीम साहब तव्हांजे रूम में काफ़ी देर खां इंतज़ार करे रहिया आहिनि। मुंहिंजे रूम में? जी।
मुझे रूम में भला छो इंतजार करे रहियो आहे? ख़बर नाहे सर। ओके, मां ॾिसां थो। ओके सर। लॻे थो त इन खिड़की सां ॿाहिरि जो मंज़र तूं कॾहिं बि न ॾिठो आहे। छा ॻाल्हि आहे, मुंहिंजो इंतज़ारु ईअं छो करे रहियो आहीं? सर मां तव्हां सां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणु थो चाहियां। त मूंखे लॻे पियो, चओ छा ॻाल्हि आहे? सर मां चवणु चाहियां थो त तव्हां मूं में अलाए छा ॾिठो, पर तव्हां जेको कुझु बि ॾिठो हुन मुंहिंजी ज़िंदगी हमेशह हमेशह जे लाइ तब्दील करे छॾी। ऐं उन ॾींहं खां वठी अॼु ताईं मां तव्हांजो एहसानमंद आहियां। हिकु सेकेंड। पर तूं मूंखे हे सभु ॻाल्हियूं छो ॿुधाए? सर इन करे जो मूंखे लॻे थो वक़्तु अची वियो आहे, मूंखे कुझु नओं करणु घुरिजे। तव्हां ऐं तव्हांजी कंपनी मूंखे खोड़ कुझु ॾिनो आहे। ॾिस, अगरि तूं दुबई वारे ऑफिस खे हेड करणु थो चाहीं त हे नथो थी सघे। मूंखे हिते इन ऑफिस में तुंहिंजी वधीक ज़रूरत आहे। न सर, मां दुबई जी ॻाल्हि कोन पियो कयां। मां हिते बि नथो रहणु चाहियां सर। त पोइ? मां 1 महीने जो नोटिस पियो ॾियां सर। हे मुंहिंजो रेज़िग्नेशन लेटर आहे। मां तव्हांजे ऑफिस मां रिज़ाइन पियो कयां। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।